जी त अॼु हिन केस जी हाज़िरी रखियल हुई नसरुल्ला अगराणी जे मर्डर केस जी। हिन में 27 तारीख़ थी चुकियूं आहिनि। 27 तारीख़ ते फ़रियादी पेश न थिया आहिनि। अॼु 28 तारीख़ हुई जंहिंमें फ़रियादी थी पेश थी करे इहो थो चए त मूंखे हिन कोर्ट ते एतमाद न आहे, बराए महिरबानी मुंहिंजो केस ट्रांसफ़र करण जी। इहो ई ख़दशो हुयो त इहे माण्हू अॻु में ई हिन जी एप्लीकेशन फाइल कनि हा त असांखे एतमाद न आहे। इहो रुॻो डिले करण जे लाइ, टेक्टिक्स करण जे लाइ, डिलेइंग टेक्टिक्स यूज़ था कनि केस खे प्रोलॉन्ग करण जे लाइ। त मूंखे जेके ख़दशात आहिनि इहे उमेर बाब वांगुरु केस इहो जेको आहे सॼो सिंध रुलंदो। असांजो एतिराज़ु न आहे, भले कोई बि कोर्ट ॿुधे, असांखे कोई एतिराज़ु न आहे, छो त हिननि वटि केस में मेरिट कोई बि कोन्हे, केस में हिन जी कोई बि जान कोन्हे। इन जे करे इहे लवाईंदा वरिता आहिनि केस हलाइण खां। ॿियो हिन में कोई बि न आहे। बीह करे हलाइनि त किर कनि, भला ॿियो जज साहिबु हूंदो उहो बि ॿुधो, केस जी बुनियाद ते ॿुधो न, केस जी मेरिट ते ॿुधो न। भई इहो ई आहे त हिननि खे केस खे ड्रिगो करिणो आहे, लंबो करिणो आहे, खामखा जी हाज़िरी वठणी आहे। केस में कुझु बि कोन्हे।